चीन जी बैंक ICBC पाकिस्तान लाइ $1 अरब $3 मिलियन जी फाइनेंसिंग फैसिलिटी जी मंज़ूरी ॾेई छॾी आहे, जंहिं मां $5 मिलियन जी पहिरीं क़िस्त स्टेट बैंक खे मिली वई। नाणे वारे वफ़ाक़ी वज़ीर इसहाक़ डार पंहिंजे ट्वीट पैगाम में चयो आहे त चीनी बैंक ICBC समूरियूं कार्रवाइयूं मुकमिल थियण खां पोइ पाकिस्तान लाइ $1 अरब $30 करोड़ जी फाइनेंसिंग रूल ओवर जी मंज़ूरी ॾेई छॾी आहे। अस्सलाम वालेकुम जी, मां तव्हांजी पंहिंजी शैला गोले मां तव्हांखे ॿुधाईंदी हलां त सूमरो वॉलपेपर शॉप हैदराबाद कासमाबाद मेन में दुकान खुली वई आहे ऐं राब्ते जे लाइ रांझण अली सूमरो। जीअं तव्हां पंहिंजे घर में वॉलपेपर्स वग़ैरह लॻारायो था या डेकोरेशन जो खोड़ सारो कमु करारायो था त यकीनन नंबर ते तव्हां राब्तो मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।